जमायत इस्लामी जे मरकज़ी अमीर सिराजुल हक चयो आहे त कश्मीरियन ते मोदी सरकार ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मलीर जे इलाइक़े क़ायदाबाद में कश्मीरियन सां बदी जे इज़हार तौर रैली बाद जलसे के खिताब कंदे सिराजुल हक चयो त 18,000 कश्मीरी नौजवाननि खे बंद कयो वियो आहे ऐं ज़ख़्मियन खे अस्पतालन मां कढियो वियो आहे। 18,000 नौजवान जेलों में है। श्रीनगर के हॉस्पिटल से जख्मी और बीमार नौजवानों को उठाकर इंडिया के जेलों में पहुंचाए गए। खाना खत्म, पानी बंद, सड़कें बंद, स्कूल, कॉलेज, मदरसे, तालीमी इदारे, हॉस्पिटल बंद है और फिर भी अक़वाम मुत्तहिदा ने आंखें बंद की है। हुन चयो त अहिड़ी सूरत हाल में आलम इस्लाम खे घुर्जे त हू कश्मीरियन सां जदोजहद में बांबेली थियनि। सिराजुल हक चयो त कश्मीरियन लाइ ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे। कश्मीर हिकु ॾींहुं ज़रूर पाकिस्तान जो हिस्सो बणजंदो। हू इख़लाक़ी ऐं मुआशी तौर कश्मीरियन सां गॾु आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk